असां गॾु मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सागर एजाज़ अहमद शेख जी अॻवानीअ में ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। बेसिक हेल्थ यूनिट नौआबाद में मुक़ररु मुस्मात पोपरी राजपर जी फरियाद ते जवाबदार इम्तियाज़ लिस्कानी ख़िलाफ़ चाकू खणी ज़बान दराज़ी ज़्यादतीअ जी कोशिश ऐं धमकियूं ॾियण जे कलमनि तहत केस नंबर 7/2024 दाख़िल कराइण ते एसएचओ नवाब आबाद अहमद अली ख़ासकेली जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। एसएचओ खिपरो रहम हुसैन वसवाणो गश्त दौरान रिज़वान जत खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां टीटी पिस्टल हथ करे वरितो आहे। एसएचओ सागर गुलज़ार अली मरी मंशात फरोश गुलाम हुसैन बिरोई खां 2200 गुटका पुरियूं हथ करे वरितियूं आहिनि। हिक ॿी कार्रवाईअ में आसिफ निज़ामानी खे गिरफ़्तार करे 30 लीटर शराब हथ करे वरितो आहे। एसएचओ झोल अब्दुल मजीद पीरां खां 30 लीटर शराब ऐं एसएचओ वाहिद बख्शियो बुक्टी खे गिरफ़्तार करे 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे। मंशात फरोशनि ख़िलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि।